हिते कुर्सी रखड़ा घोट राजा की हिते बिहार लाल साईं जा मुईद आयो थे कोड़ो हथ मथे खणी नारो हणो हणे हथ मथे करो कलंदर जो नारो लगे मस्त कलंदर बिस्मिल्लाह बाबा छड़ियो छड़ियो तां परेशान न थियो ना 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 बाबा बस वडे बाबा रा वेठा है परेशान न थियो घोट राजा हेडे वे बड़ा बाबा अच्छा तो मजो ही थी डाटो अल्लाह तो खुश कर दो बेस तो कहीं ना तो खानदानी बेस तो ही छे तो बेस तो मुके कयो पाण तो चवे इने का वधे केड़ो बेस तो छोकरी के हेड़े छने में वठी चुमी जी इने का वधे का बी बेस दिया बड़ा बाबा सब मोतबर मानो वेठानी त न करना यो हलकड़ी जात वारो ये कंदो जे तू तो करी ये न कंदो कर अल्लाह दुआ दिसो न तू दोस्त इन जो आई असा जो दोस्त आई पर तू न एड़ी हरकत कने हे वीडियो भर जे पई थी दोस्त वेठा न रेस वेठवा या असा तो के संगत में कोन चयो चलो ठीक आ पर यो आए गलत तू डांस कर नचिन सजी छने में सजी सब न चाहे बड़ो बाबो डांस पियो करे असा सा हाई लेवल ते पर यो गलत आ बप्पे पिए पो यो करे कम खराब ताड़ी वजे गलत कम गलत आ अल्लाह ताए खुश कंदो सब सोना बैठा सब बैठा ने रेस बैठवा अल्लाह तो आगे खुश कंदो मौला वताई दो हां ओने के आ त खरियो सजो है कृष्ण जी बाबा से हमरा बस में किरायो पियो घुरे थे चीदा किरायो कोनी को चीदा छो चीदा मां शागिर्द आया चीदा शागिर्द आई तेन मां हुआ अब इनके वे हारियो किथे सॼो छनो ख़राब कर वेही रहा वॾा बाबा हाँ वेही रहा न बाबू थी बता हाणे वे त असांजी रोज़ड़ी कयूं न तू ने यो कम ख़राब कंदे त पोइ छन्नी वारा वरी कावड़ पई अबा ता ध्यान न दियो सॼो यार बाबा अदा बस करे त खाको कया न दोस्तन के बिहार दोस्त वॾा बाबे हो गोटे कावड़ जी ॾिठई वे हो बड़ा बाबा कुर्सी ते रे हो शासन तो पड़ जे कावड़ कंदो बा बस साईं बैठो आ तो पानी मावे तो यहां पे कदी पा ना मसला हां जीवा किरायो मा शागिर्द आया किरायो दिस पर हाफ किरायो चिरा तेल मांगो पियो या फशरी न कयो छडी सदा वजन तोरो बरो करे उस वज यार जिन साल बनाने का बट्टी है ना यार इतना बरो बगो तो न्याय न बता सजो छनो एकड़े पासे एकड़ो ओ कार है न सजी उने में वडे बाबे के वे आ रे आ गाड़ी में वे आ रे चीज इते कोन वे तो अदाई ते कम खराब थी दो गाड़ी में वे आ री गाड़ी में वडा बाबा अरे ता बा ध्यान न दियो सजो ना वडा बाबा ए सजो माहौल खराब तो करे छा कयो वडा बाबा बड़ी पार ते अल्लाह खुश करे से थोरो कंट्रोल कजस वे कुछ कोने यार पेट्रोल महांगो लगो पिया वही बाबा तू चई तो हाफ किरायो इने के चले पोइते हो जीवा किरायो चई बा किरायो मां हाफ किरायो अबा हो तो शागिर्द तू हाफ किरायो छो जीवा मां पुलिस में आया मां अध किरायो दी इनका बताई अध किरायो पोइते वियो चाचे मुबारक जड़ो मानू एकड़ो वेठो जीवा किरायो ची टक्को न जाए अबा हो शागिर्द हो पुलिस वारो तू छो कोन दे जीवा मां ने बिनी जो पिया इने करे कोन दे आगे उर्दू सिंधी घट समझना
हमरा होटल में आयो हाने मानी जी होटल ते उनका घुरे पियो मानी पियो घुरे जी खाने में क्या है बेरे वनी सेठ के जी बात चोर आयो थे होटल में जी होटल में चोर जी किए जीवा यार उर्दू में अरे छातो चवे तो खाने में क्या है जेड़े पुत्र जा पुत्र खाने में मुझे 26,000 रुपया ना तो बुधायो थस्या जी ना वो मानी पियो घुरे खाने में हो रे खानो पैसा जो पियो ड्रेस हे पान सेठ आयो इनके जी तुम छातो चवी चई मैं पूछ रहा हूँ खाने में क्या है दिल में जी खाने में 26,000 रुपया है इन जठी पुट के लगे बुधायो ये सजे दी जी मजूरिया ये जी पूरे वजे तो मां शाम जो पेरन के डोकड़ खेड़ा जा इन पेरन के सर के जिनके पुट को जो इनके पुट ने क्या होता क्यों करे भाई क्यों मार रहे हो जी तो खाने में क्या है खाने में मुझे 26,000 रुपया जी ईमान से ये बात नहीं है मैं रोटी पूछ रहा हूँ खाने में क्या है ताड़ी वजे बड़ा बाबा हमरा आयो लस्सी जे दुकान ते जी लस्सी जो गिलास रे जी लस्सी का जी पा दही जो रे पा दही जो अध पा खंड जो खाई दुकान में लेथड़ी पाते लेथड़ी पियो पाए तो उन समझो अलाए दही में किरड़िया अलाए चाहे ना ठड़ा मन दही हारे छड़ी खीर हारे छड़ी मदा पुलिस बंदी वनी अध कला का पो उठी वेही रहो जी खबर छा थियो थई जी कुछ न जी लेथड़ी पे पाते जी तो लस्सी का नी पेट में लस्सी पे उठाया मार पवई मां हड़ दही हारे छड़ी मां जो ए करे छा तो ए ये बुधाई हाथ मां बे हदा तो के ठारा जा हां थुलो बस में चढ़ो थुलो मानू घणो ना होजे थुलो बस में चढ़ो झेड़ो थी पियो ड्राइवर गाड़ी रोकी अब चौथो विड़ी मानू जैसे ऐसा ना थुलो विड़ी थे अब चौथो विड़ी चई मासा विड़ा कोन तो साहब न खणा चा सा कने 3-4 ते हल्या वने कने ये थी दो अल्लाह ताला खुश कंदो छोकरी हेडे अचे हिकिड़ो मिंट आप हिकिड़ो थोड़ो ॻाल्हाए बे काहे हाँ दी थोड़ो हींअर मिड़ी के ॿ 3 ॻाल्हियूं कयूं मज़ो वठो हींअर असांजो पंहिंजो प्रोग्राम आहे जहिड़ो कर इंतज़ार नथो वधाए फ़क़ीरान कर हलो 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 छोकरी शादड़ी थियल थे न न वॾा बाबा प्लाट खाली थे शादड़ी कर शादी में फायदा थे फायदा वाली शादी में केड़ा फायदा है शादी में सी न लगंदी गोडन में खंग न थींदई नजर एडी चिट्टी थींदई जो तू हैदराबाद खाने हारी दे तो के तुन्या पिया नजर ईंदा शादी में एडा फायदा जेका छड़ी मरे थी उन्हें के मलाए के एडा मोचड़ा था अच्छा असा जे गोठ में एकड़ी कुराड़ी वई वरी मोटी आई एडा पत पादर आया थस दीवार ते मिस कानू पई थी जे शादी कर न मां शादी न करूं भला तो के हु ईंदो छा यो रोंबो छा है एडी सारी टट्टी थी आई तो के रोंबो नथो अचे मूंखे नथो अचे ॿुधा रोंबो छा आहे वॾो बाबो छा कंदो आहे जो पाणी छॾींदो आहे सही पोइ वरी उन खे केण घुमाईंदो आहे केण घुमाए पोइ हेॾो थुलो खणंदो आहे छा हेॾो थुलो टिजन सारनि जो मूड़ो अच्छा अच्छा थुलो हूंदो आहे न हा पोइ ख़बर छा कंदा आहिनि असांजा सिंधी छा कंदा आहिनि शुड़पक 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 रोंबो सारियूं तयार अच्छा सारियूं तयार त पोइ ॾाढा अहिड़ा तिखा आहिनि जो सारियुनि जा धाणा कढींदा छॾनि त पोइ असां चांवर खाईंदा आहियूं हाणे गानो कयूं सही है हाँ डांस में मुक़ाबिलो आहे सही है गानो कहिड़ो था जो